नाज़रीन, टंडो रहीम ख़ान समेत काछे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसातुनि खां पोइ ॿोॾि जी सूरत हाल बरक़रार आहे। उन ई हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे मोहम्मद हसन जमाली। जी मोहम्मद हसन। हाँ जी बिल्कुल, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त टंडो रहीम ख़ान समेत पूरे काछे में चौमासी जूं तेज़ बरसातूं पियूं आहिनि। चौमासी जे तेज़ बरसातुनि पवण सबबि पूरे टंडो रहीम ख़ान समेत ऐं काछे में मुकमल तौर तबाही मची वई आहे। बरसात सबबि जेके खीरथर जबल मां जेके मुख़्तलिफ़ नयूं आहिनि उहे बि वही आयूं आहिनि ऐं ग़रीबनि जा काफ़ी घर बि ढही विया आहिनि। हिन वक़्त ताईं ज़िले इंतिज़ामिया चूंडियल नुमाइंदनि कंहिं बि उन्हनि जी सार न लधी आहे। वीचारा खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि। ऐं काछे खे जेको मुख मिलाईंदड़ रोड आहे जोई दादू तरफ़ जेको रोड आहे उहो बि तेज़ बरसातुनि सबबि तेज़ नहनि जे करे लुड़ी वियो आहे। पर हिन वक़्त ताईं 15 ॾींहं गुज़रण बावजूद बि चूंडियल नुमाइंदनि न ई वरी ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां को नोटिस वरितो आहे। काछे वासियुनि चूंडियल नुमाइंदनि समेत ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे घुर कई त फौरी तौर जेके नुक़सान थिया आहिनि उन्हनि जो अज़ालो कयो वञे। जी।